अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा तव्हांखे ख़बर आहे त किंग ऑफ सिंध मुमताज़ मौलवीअ जा हिन ईद ते यानी ईद उल अज़हा ते 2 एल्बम अचण वारा आहिनि। जी हाँ, जेकॾहिं तव्हांखे ख़बर आहे त पोइ वीडियो ॾिसण जो फ़ाइदो न आहे, जेकॾहिं तव्हांखे ख़बर न आहे त हिन वीडियो खे मुकमल ॾिसंदा। जी हाँ दोस्तों, किंग ऑफ सिंध मुमताज़ मौलवी साहब जन जे पैगाम मुताबिक़ जेको पहिरियों एल्बम आहे उहो DR ऐं KB प्रोडक्शन में अचण वारो आहे। ईद उल अज़हा जो एल्बम मुझे अच्छी रहा है DR प्रोडक्शन में। ये एल्बम जो मुझे अच्छी रहा है KB ऐं DR में अच्छी रहा है, इंशाल्लाह आवाज़ ज़रूर पसंद। उन खां अलावा जेको ॿियो एल्बम मुमताज़ मौलवी साहब जन जो अचण वारो आहे उहा कंपनी कंहिं तारुफ़ जी मोहताज न आहे। वो सिर्फ हिकिड़ो ई नालो आहे, नवाज़ प्रोडक्शन। या दोस्तों, अवां सभिनी सही ॿुधो, किंग ऑफ सिंध मुमताज़ मौलवी साहब जन जो ॿियो एल्बम जेको अची रहियो आहे उहो कंपनी आहे नवाज़ प्रोडक्शन। जंहिंमें मुंहिंजो ख़ूबसूरत एल्बम अची रहियो आहे ईद उल अज़हा ते। इंशाल्लाह ख़ूबसूरत गीतनि जो गुलदस्तो अव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो। जेकॾहिं हीअ वीडियो ऐं असांजी ॼाण अव्हांखे पसंदि आई हुजे त हिन चैनल यानी MS पयार यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा ऐं गॾोगॾु घंटीअ जे बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन खे ऑल ते रखंदा था ईंदड़ वीडियो में। तेसीं ताईं अल्लाह हाफ़िज़।